अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम टुडे स्टॉक सां गॾु मां आहियां अवां जी मेज़बान फरहा औरंगज़ेब। नाज़रीन, अॼु प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं मुल्क में वधंदड़ मसइलनि जे हवाले सां थींदड़ एहतिजाज जे बारे में। जीअं तव्हांखे ख़बर आहे त जाइज़ हक़नि जी हासिलात जे लाइ एहतिजाज करणु हर शहरीअ जो आइनी हक़ आहे। हूअं बि मूंखे ख़बर आहे त पुरअमन एहतिजाज जमहूरियत जो सूं हूंदो आहे या सूं हूंदी आहे। हिते मां तव्हांखे ॿुधायां त जेके माण्हू एहतिजाज कनि था उन्हनि माण्हुनि खे लीगल जेको एक्शन हूंदो आहे उनजो डपु न हूंदो आहे, या जेको पुलिस जो एक्शन हूंदो आहे उनजो डपु न हूंदो आहे। अगरि हूंदो बि आहे त उन जा प्रोटेक्शन्स कहिड़ा आहिनि, उहे प्रोटेक्शन्स उन्हनि खे कीअं अवेल करे सघनि था। मुल्क में मुख़्तलिफ़ मसइलनि जे लाइ माण्हू एहतिजाज कनि था ऐं अवां ॾिठो आहे त अक्सर जेको एहतिजाज आहे उहो कॾहिं पुरअमन हूंदो आहे, कॾहिं पुरतशद्दुद हूंदो आहे। ऐं ख़ासि तौर ते उन में असांजी सोसाइटी जो कहिड़ो रोल आहे, असांजी गवर्नमेंट जो कहिड़ो रोल आहे, पुलिस जो उन में कहिड़ो रोल आहे, आम शहरी जो हिकु कहिड़ो उन में किरदारु थी सघे थो, या जेका असांजी जमहूरियत आहे छा उहो एहतिजाज असांजी जमहूरियत खे मुतासिर करे थो, ऐं छा जेके एहतिजाज कंदड़ आहिनि गवर्नमेंट उन्हनि जी ॻाल्हि ॿुधंदी आहे, मञंदी आहे उन्हनि जे एहतिजाज खे नज़र में रखंदे। ऐं एहतिजाज हमेशह अहिड़ो हुअणु घुरिजे जंहिंसां न कंहिंखे माली नुक़सानु थिए, न कंहिंखे जानी नुक़सानु थिए। इन ई हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां मुख़्तलिफ़ महिमान गॾु हूंदा प्रोग्राम में जंहिंसां असां ॻाल्हाए उन्हनि जो पॉइंट ऑफ व्यू वठण जी कोशिशि कंदासीं। हमेशह जीअं हिकु रिपोर्ट तयारु कंदा आहियूं, रिपोर्ट ॾिसंदासीं, उनखां पोइ प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। पहिरीं रिपोर्ट ॾिसूं, उनखां पोइ ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाईंदासीं। दुनिया जे हर समाज में पंहिंजे मसइलनि जे हल लाइ पुरअमन एहतिजाज हर शहरीअ जो हक़ आहे। कुझु माण्हू जुलूस कढी एहतिजाज कंदा आहिनि त कुझु वरी बुख हड़तालूं ऐं धरणा हणी पंहिंजा मसइला हल कराईंदा आहिनि। कुझु माण्हू वरी शटबंद हड़तालूं कराए बुख हड़तालूं करे एहतिजाज कंदा आहिनि। कुझु मायूस माण्हू वरी पाण खे बाहि ॾेई साड़ण जी बि कोशिशि कंदा आहिनि। हर मुल्क जो कानून ऐं आइन पंहिंजे शहरीअ खे मसइलनि जे हल लाइ पुरअमन एहतिजाज करण जो हक़ ॾिए थो। माण्हू पाण सां थियल ज़ुल्म जी दांह खणी थाड़नि ते पहुचंदा आहिनि, इलाइक़े जे नेक मर्दनि ॾे वेंदा आहिनि, पर जॾहिं संदन मसइला हल न थींदा आहिनि त हू मजबूर थी एहतिजाज बि कंदा आहिनि। एहतिजाज दौरान माण्हुनि खे केतिरनि तकलीफ़ुनि मां गुज़रणो पवे थो, इहो हिकु अलॻि बहस आहे। इंसाफ़ न मिलण बाद या मसइला हल न थियण जी सूरत में जॾहिं माण्हू एहतिजाज कनि था त उन्हनि ते तशद्दुद बि थिए थो, कॾहिं वरी गिरफ़्तारियूं बि थियनि थियूं ऐं एहतिजाज कंदड़नि खे जेल बि भोगणो पवे थो। पुलिस एहतिजाज कंदड़नि ते लठबाज़ी, वाटर कैनन जो इस्तेमालु ऐं ॻोढ़ा आणींदड़ गैस जो बि इस्तेमालु करे थी। कॾहिं कॾहिं त फायरिंग बि थिए थी ऐं माण्हू ज़ख़्मी थी अस्पताल भेड़ा बि थियनि था। कॾहिं वरी एहतिजाज कंदड़नि ते सरकार जी फ़रियाद ते पुलिस अहलकार केस बि दाख़िल कराए मामिलो अदालतुनि हवाले कनि था। एहतिजाज कंदड़नि ते तशद्दुद करण जो ताज़ो मिसाल कंदकोट में मुग़वियनि जी बाज़ियाबी लाइ लॻल धरणे जो आहे, जिथे पुलिस अहलकारनि अब्दुल गनी बिजराणी एडवोकेट ऐं संदसि पुट समेत 7 एहतिजाज कंदड़नि खे ज़ख़्मी करे विधो। अहिड़ा केतिरा ई वाक़िया आहिनि जिन सां तारीख़ भरी पई आहे। कुझु साल अॻु मुतालबनि जे मञता लाइ एहतिजाज कंदड़ उस्तादनि मथां कराची प्रेस क्लब अॻियां लठबाज़ी कई वई। एतिरे क़दर जो औरतुनि ते बि तशद्दुद करे खेनि गिरफ़्तार कयो वियो। एहतिजाज करण वक़्तु उन्हनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखणु घुरिजे त कंहिंजो कारोबार मुतासिर न थिए, ट्रैफ़िक में ख़लल न पए, रस्तनि सां गुज़रंदड़ माण्हुनि खे तकलीफ़ न थिए, ज़िंदगी जो कार वहिंवार मुतासिर न थिए। पुरअमन एहतिजाज हर कंहिंजो जमहूरी हक़ आहे, जेको हर को माण्हू इस्तेमालु करे सघे थो। जी नाज़रीन, रिपोर्ट अवां ॾिठी, उमेद कयां थी त रिपोर्ट ज़रिए अव्हांखे खोड़ सारी ॼाण मिली हूंदी। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि ज़ाहिदा ॾेथो साहिबा, सोशल ऐं ह्यूमन राइट एक्टिविस्ट आहिनि। अस्सलाम वालेकुम मैडम, वेलकम कयां थी अव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में, ऐं वॾी महिरबानी टाइम ॾियण जे लाइ। वालेकुम सलाम, थैंक यू फराह। अच्छा मैडम, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में डिस्कस करे रहिया आहियूं एहतिजाज हिकु असांजो आइनी हक़ आहे ऐं हर शहरी खे पुरअमन एहतिजाज करण जो हक़ मिलियल आहे। अव्हां छा था सम्झो त एहतिजाज करण वारनि खे लीगल एक्शन्स या जेके पुलिस एक्शन्स हूंदा आहिनि उन जो डपु न हूंदो आहे, या जेका गवर्नमेंट आहे उहा उन्हनि जे दबाव में अची वेंदी आहे? बिल्कुलु, जेको हींअर जेका ताज़ी सूरत हाल थी आहे जिते कंदकोट में ऐं उते
जेके प्रोटेस्ट थिए पियो उहो काफ़ी पुरअमन प्रोटेस्ट हो ऐं हर माण्हूअ खे हिकिड़ो आईनी हक़ आहे त जेकॾहिं उनजे ख़िलाफ़ का अहिड़ी ॻाल्हि थिए थी जेको हुनजी ह्यूमन राइट्स जी वायलेशन आहे ऐं काफ़ी शयूं असां वटि अहिड़ियूं थियनि थियूं जेके फॉर एग्ज़ाम्पल किडनैपिंग आहे ऐं ॿारनि खे खणी वञणु आहे ॿारनि ते तशदुद आहे जेके आहिनि से असां वटि जेके सिटीज़न्स आहिनि उन्हनि खे खयों थो वञे उहे चाहे धाड़ियल हुजनि चाहे उहे जेके आहिनि से ॿियूं इदारा हुजनि त इन सां हिकु ह्यूमन राइट्स जी वायलेशन थिए थी ऐं हर माण्हूअ खे हक़ आहे त उहो उन ते हिकिड़ो प्रोटेस्ट करे सघनि था। हाणे इहो प्रोटेस्ट जेको हो बेसिकली इहो ॾाढो पुरअमन हो ऐं उन में माण्हुनि जी हिकिड़ी डिमांड हुई त उन्हनि माण्हुनि खे आज़ादु कयो वञे ऐं पुलिस उन्हनि ते एक्शन करे त पुलिस जेका आहे उन जेको आहे सो रुगो न जेको आहे सो एक्शन जेको आहे सो उन्हनि माण्हुनि ते कयो जेके मुज़ाहिरे में वेठा हुआ ऐं उन्हनि माण्हुनि खे जेको आहे सो मारियो उन्हनि ते जेको आहे सो इहा कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे ऐं कानून इहो तॾहिं एक्शन में अची सघे थो जॾहिं को स्टेट जे ख़िलाफ़ का अहिड़ी शइ थींदी हुजे। हालांकि हीअ त हिकिड़ो जेको आहे हिकिड़ो जनरल हिकिड़ो काज़ हो जंहिंजे करे माण्हू गॾु थिया सभु त भई उन्हनि माण्हुनि खे आज़ादु करायो वञे जेके माण्हू खयां विया आहिनि उन्हनि खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि वटि एतिरा पैसा कोन्हनि जो माण्हू हेॾा बुंग भरे ऐं पैसा भरे अचनि ऐं स्टेट जो बि इहो राइट आहे त उन्हनि माण्हुनि खे प्रोटेक्शन प्रोवाइड करे जेके सिटीज़न ऑफ पाकिस्तान आहिनि त उन्हनि जी आज़ादी जे लाइ उन्हनि खे पहिरीं ई तहरुक में अचणु खपे हा ऐं उन्हनि खे जेको आहे सो आज़ादु कराईनि हा ऐं अहिड़ो कुझु थियो कोन ऐं इहो जॾहिं न थियो त पोइ माण्हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे रोडनि ते निकिरंदा रस्तनि ते वेहंदा माण्हू एहतजाज कंदा ऐं इन में जेका आहे सा का उन्हनि जे ख़िलाफ़ को बि तशदुद न थियणु खपे। अच्छा मैडम, जीअं तव्हांखे ख़बर आहे त जेसीं ताईं ख़ासि तौर ते असां जहिड़े मुल्क में जिथे मसइला इलाही आहिनि पर उन्हनि मसइलनि जो को हल न आहे असां वटि ऐं जेसीं ताईं आम माण्हू या जेके शहरी आहिनि उहे एहतजाज नथा कनि तेसीं ताईं उन्हनि खे उन्हनि जा जाइज़ मसइला हल नथा थियनि या उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी नथी वञे त इन हवाले सां छा चवंदो? ॾिसो हाणे ईअं आहे त असां वटि जेका लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन आहे न उहा तमामु घणी ख़राबु आहे ऐं जंहिं मुल्क में जेको आहे तव्हांखे इंसाफ़ न मिलंदो उते इहा सूरत हाल ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदी वेंदी ऐं असां वटि बि ईअं ई आहे त आहिस्ते आहिस्ते सूरत हाल बदतर थींदी पई वञे ऐं आउट ऑफ कंट्रोल थी वई आहे ऐं इन जे करे माण्हू ॿियो छा था करे सघनि सवाइ इन जे त हू रोडनि ते अचनि ऐं हाणे तव्हां ॾिठो हूंदो त माण्हुनि जो रोडनि ते अचण बि घटि थी वियो आहे इन करे जो माण्हू पंहिंजे खाधे में पंहिंजे वीचारनि उन में एतिरो फाथल आहिनि गुरबत जे करे जो हू 3 वक़्तनि जी मानी जे लाइ बि वीचारा परेशान आहिनि ऐं पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू छा कंदो जॾहिं उनखे का जेके स्टेट जे तरफ़ां सहूलियत बि न हूंदी हुन घर गुरबत जो रेशो वधी वेंदो तव्हां वटि एॾी महांगाई हूंदी पोइ ग़रीब माण्हूअ जो जेको जीअण ॾाढो मुश्किल थी वेंदो पोइ माण्हू रोडनि ते ईंदा पोइ या त जेको आहे सो माण्हू जेके आहिनि से ख़ुदकशियूं कंदा त इन क़िस्म जूं शयूं असांजे मुल्क में तमामु घणियूं आहिनि ऐं हींअर त इन्हनि जो रेशो इन करे बि वधी वियो आहे जो असां वटि तव्हां ॾिठो त इकनॉमिक क्राइसिस तमामु घणो थी वियो आहे न त माण्हुनि वटि अपॉर्चुनिटीज़ कोन्हनि के कमु करण जूं ऐं डे बाय डे हिक खां पोइ हिकु वाक़ियो अहिड़ो थो थिए सॼे मुल्क में तव्हां ॾिसो त ख़ासि करे जेकॾहिं असां सिंध जी ॻाल्हि कयूं त डेली माना एतिरो माइनि ते तशदुद ॿारनि ते तशदुद अख़बार खणी ॾिसो त 4 खां 5 खां 6 केस एतिरा अचनि था जिन में मायूं ॿार मारिया था वञनि त पोइ उन सूरत हाल में माण्हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे रोडनि ते ईंदा न माण्हू रड़ियूं बि कंदा दाहूं बि कंदा त स्टेट जो छा ख़्यालु आहे त माण्हू रड़ियूं दाहूं करण बि छॾे ॾियनि। अच्छा ज़ाहिदा मैडम साहिब तव्हां लाइन ते रहिजो ब्रेक जो वक़्तु थियो आहे प्रोग्राम में नाज़िन प्रोग्राम में वक़्तु थियो आहे ब्रेक जो मैडम ज़ाहिदा ॾेठो असां सां लाइन ते मौजूदु आहे ॻाल्हि ॿोल केतिरा अॻिते वधाईंदासीं असां सां गॾु रहिजो।